नवां जेके ॿार आहिनि डॉक्टर साहब उन्हनि जी संभाल कीअं हुजणु घुरिजे ऐं मां चाहींदसि त इहो जेको पूरो साइकिल आहे माउ जो पंहिंजो ख़्यालु मेंटल हेल्थ जेको मूं डिस्कस कयो मां चाहींदसि तव्हां प्लीज़ हिनखे सेकेंड कयो। असल में असां चवंदा आहियूं न त माना जहिड़ो फ़सुलु हूंदो त वरी अहिड़ी उपत हूंदी। हाणे मदर जेकॾहिं सिहतमंद न आहे त लाज़मी आहे त ॿारु जेको पैदा थींदो उहो सिहतमंद पैदा न थींदो। त असां चवंदा आहियूं त माउ खे जीअं माना कंसेप्शन जो इरादो करे थी तॾहिं खां वठी माना प्लानिंग करे थी प्रेगनेंसी जी विच में ॻाल्हायो आहे लाइव कॉलर आहिनि मतां हुननि जेको सवाल हुजे पाण पुछी वठूं था। हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी तव्हांखे वेलकम चऊं था। जी जी वेलकम चऊं था तव्हांखे। पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया, कहिड़े इलाइक़े मां, कराची जे कहिड़े इलाइक़े मां ॻाल्हायो पिया? मां हितां शारा फैसल थो ॻाल्हायां थो। जी जी कीअं आहियो, ठीकु आहियो? रेंजर साइड करवो खाए लॻो पिया मन। माशाल्लाह ज़बरदस्त। छा चवणु चाहींदव? ये भांजो आहे मूंखे माना हर 15-20 ॾींहं हुनखे तकलीफ़ थींदी आहे ॾाढी सख्ती दम आई वरी सुयूं बुयूं हणाईंदा आहियूं। इहो डॉक्टर साहब खां पुछिणो आहे सही आहे कीअं इंजेक्शन लॻ रहा है माण्हू न लॻ रहा है। अच्छा मां डॉक्टर साहब खे चवंदसि त जेकॾहिं हुननि जो को सुवाल आहे त हू तव्हां खां पाण पुछनि। जी डॉक्टर साहब ही बार बार जेको आहे सो सिर्फ़ु साह जी तकलीफ़ आहे या खंघि ज़ुकाम थींदो आहे? खंघि सां को नमूने डॉक्टर साहब थींदो आहे पोइ असां इंजेक्शन विजेक्शन हणाईंदा माना तकलीफ़ घणी थींदी आहे। इन लाइ को देसी अंडो बंडो त ॾींदा आहियूं धरती माखी चटाईंदा आहियूं पर इन जो फ़ाइदो कोन थींदो आहे। पोइ इंजेक्शन डॉक्टर खणींदो हणंदो आहे। केतिरी एज ॿार जी उमिरि घणी आहे? उमिरि तक़रीबन साल थी आहिनि। तक़रीबन साल थी आहे। ठीकु आहे। दादा तव्हां जेको ॿुधायो था त इहो सम्झो की ॿार खे एलर्जी जो प्रॉब्लम आहे। एलर्जी माना मुख़्तलिफ़ क़िस्म जी थींदी आहे। तव्हां जेका ॿुधायो त उहा साह जी एलर्जी आहे। हाणे इन में दवा सां गॾु जेसिताईं असां एहतियात न कंदासीं तेसिताईं माना बार बार ॿार खे छाती जो इन्फेक्शन थींदो रहंदो। पोइ बार बार इन्फेक्शन थींदो त पोइ ॿारु दवाउनि जे वर चढ़ंदो, एंटीबायोटिक जे वर चढ़ंदो। त दवा सां गॾु जेको आहे सो ॿार जी सफ़ाई सुथराई ऐं ॿार जो थधी शइ आहे ऐं मिटी आहे धुआं आहे सफ़ाई सुथराई बि आहे। ॾिसो किथे न किथे असांजो ख़्यालु रहिजी वञे थो न तॾहिं जरासीम खे जेको मौक़ो मिलंदो आहे। जे ॿार खे असां प्रॉपर टुका न लॻाया हूंदासीं, ॿार खे प्रॉपर असां थधि खां बचाव न कंदासीं, ॿार खे मिटी धुओं पाउडर परफ्यूम इन्हनि शयुनि खां एहतियात न कंदासीं ऐं ॿार जे ग़िज़ा जो ख़्यालु न थींदो त ॿार में क़ुव्वत मुदाफ़ियत सही न हूंदी। डॉक्टर साहब पाण इन ते ॻाल्हायूं था, तफ़सीली पाण इन ते ॻाल्हि ॿोल करियूं था। अदा थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो। इन्हनि जे ॿार जो जेको मसइलो आहे 1 साल खां इहो प्रॉब्लम फेस करे रहिया आहिनि। अच्छा बार बार खंघि थियणु, सिहको ऐं दम जंहिंजी शिकायत कनि पिया, इहो सुवालु मुंहिंजो बि हुयो ऐं मूं वटि नोट बि थियल आहे। सो डॉक्टर साहब प्रॉपर हिन जो छा इलाजु आहे? असां प्रॉपर ॾिसो हर बीमारी जा हिकिड़ा रिस्पेक्टर्स हूंदा आहिनि, हिकिड़ा काज़िट मीन्स के ऑर्गेनिज़म हूंदा आहिनि। ज़्यादातर जेकॾहिं असां रिस्पेक्टर्स ते कंट्रोल कंदासीं त 70-80% उहो प्रॉब्लम सॉल्व थी वेंदो आहे। असांजो छा हूंदो आहे, असांजो सॼो फोकस हूंदो आहे त इहो बसि इन्फेक्शन थियो आहे इहो ख़तमु। भाई इन्फेक्शन थियो उहो एंटीबायोटिक या जेका प्रॉपर ट्रीटमेंट हुई 5-7 ॾींहं में सही थींदो। पर जेके रिस्पेक्टर आहिनि जेके उन इन्फेक्शन खे वधाइनि था, जेसिताईं असां हुनजो ख़्यालु न कंदासीं, उन्हनि खे कंट्रोल में न आणींदासीं तेसिताईं जेको आहे सो उहा शइ बार बार थींदी रहंदी। ठीकु आहे। त जंहिंखे असां चवंदा आहियूं एलर्जी माना हिकिड़ी जेका शइ तव्हांजे बॉडी खे वणे नथी, जंहिंखे हू बार बार रिएक्शन ॾिए थी त बहितर त उन खां माण्हू अवॉइड करे न। ॾिसो जीअं असां चवंदा आहियूं त भाउ कंहिं माण्हू जी कंहिं माण्हू सां कंहिं बि ॻाल्हि ते नथी ठहे त बहितर आहे त हुन खां थोरो दूरी करे जॾहिं बि हुनजे साम्हूं वेंदो वरी ॻाल्हि ॿोल थींदी वरी मसइलो थींदो। अहिड़े नमूने सां जेका एलर्जी बि ईअं ई आहे। मुख़्तलिफ़ जीअं कंहिंखे थधि खां एलर्जी आहे, कंहिंखे धुए खां एलर्जी आहे ऐं उन माण्हू खे वरी वञी धुए में विहारिबो त ज़ाहिर आहे उहो वठिजी वेंदो। त एहतियात इलाज सां गॾु लाज़मी आहे। जेसिताईं एहतियात न कंदासीं न त इलाज जेसिताईं थींदो तेसिताईं सही हूंदो। उनखां नंढड़ो ॿारु उनजो ख़्यालु ॾाढो मुश्किल हुजे थो करणु। सो उनजो ख़्यालु कीअं रखणु घुरिजे?
असल में ॾिसो जेका माउ आहे अलाह साईं जेका हुनखे मल्टी टैलेंटेड ठाहियो आहे जॾहिं हू कुदरत वारो हुनजे पेट में 9 महीना हुनखे पाले थो त पोइ माउ खे एतिरियूं सलाहियतूं ॾिए थो त जीअं ॿारु हू पैदा थिए त उहो हुनजी देखभाल करे बसि थोरी हुनखे रहनुमाईअ जी ज़रूरत हूंदी आहे पोइ घर में जेकॾहिं का माउ या ससु जेका सुठी माना तरबियत याफ़्ता आहे या सलीक़े वारी आहे त उन्हनि मदर्स लाइ का प्रॉब्लम कोन्हे न त जिन खे न आहे मिसाल के अहिड़ी कंडीशन में त उहे बि वीचारियूं कुझु न कुझु वक़्त सां गॾु सिखी वेंदियूं आहिनि उन में असां चवंदा आहियूं त जेको ॿारु नंढिड़ो जीअं ॼमे थो पहिरियों कमु जेको आहे सो तव्हां हुनखे पंहिंजो थञु पियारियो माउ जे खीर खां वधीक को बि खीर न आहे भली केतिरी बि क्वांटिटी में घटि क्वांटिटी मिक़दार में आहे घणे में आहे पंहिंजो खीर पीआरियो उन खां पोइ सफ़ाई सुथराई जो ख़्यालु कयो मौसम जे हिसाब सां हुनजो एहतियात कयो ऐं हुनखे जेके बि वक़्त सां हिफ़ाज़ती टीका आहिनि उहे लॻारायो पोइ ॿार जी वैक्सीनेशन ते प्रॉपर ॻाल्हाईंदासीं पर मुंहिंजे ख़्याल सां 2 सवाल छॾे वई आहियां हिकिड़ो सवाल मूं विच में कयो वाइटामिन डी जी डेफिशिएंसी घणे भाङे जेको आहे औरतुनि खे हुजे थी छोकिरियुनि खे हुजे थी ऐं नओं जेको ताज़ो ॼावल ॿारु हूंदो आहे उनजी संभाल कीअं हुजे थी या माउ स्टार्टिंग खां पंहिंजी केयर कीअं करे सो मां चाहियां पहिरियों जेको आहे सो वाइटामिन डी जी मोस्टली डेफिशिएंसी जेका हुजे थी उन बाबति तव्हां बिल्कुलु सही चयो त विटामिन डी जेका कमी आहे उहा औरतुनि में तमामु वधीक थिए थी उन जो सबबु आहे त माना कुदरत वारी जेका असांजी विटामिन डी जेका नॉर्मली 80 खां 90% आहे उहा असांजे चमड़ी मां ठहंदी आहे जॾहिं असांजे चमड़ी स्किन खे माना सिज जी रोशनी लॻंदी आहे त कुदरती उन मां विटामिन डी ठही वेंदी आहे त जीअं ज़ाहिर अलाह साईं औरत खे परदे में रखियो आहे त हू थोरो परदे में हूंदी आहे घर में हूंदी आहे ॿाहिरि घणो हुनजो एक्सपोज़र न हूंदो आहे सन एक्सपोज़र त उन जे करे त ॿार नंढा उन्हनि खे बि असां कपिड़ा वेड़े सेड़े रखंदा आहियूं अमूमन ऐं लेडीज़ त उन जे करे उन्हनि में कमी वधीक थींदी आहे ऐं मर्दनि जे मुक़ाबले में त जेके मर्द ॿाहिरि कमु कनि था तव्हां ॾिसो न इहा स्टडी बि कई वई त शहरनि में वधीक आहे या ॿाहिराड़ियुनि में वधीक आहे त शहरनि में असांजा बंदि घर आहिनि असांजो डायरेक्ट सन एक्सपोज़र कोन्हे त उन में वधीक जेका आहे विटामिन डी जी डेफिशिएंसी आहे एज़ कम्पेयर असां जेके ॿाहिराड़ी जा वॾा घर आहिनि जेके माण्हू ज़मीनुनि में कमु कनि था या जेके ओपन एनवायरमेंट में कमु कनि था उन्हनि में जेको आहे सो घटि विटामिन डी जी कमी डॉक्टर साहब नेचुरल रिसोर्सिस छा आहिनि विटामिन डी जा असां वटि वरी हिकिड़ो वॾो मसइलो हूंदो आहे त हीअ शइ न खाइबी बाबा हिन सां थधि लॻंदी मौसमी जेके फ्रूट्स हुजनि था भाॼियूं हुजनि थियूं हुननि खां किथे न किथे पाण अवॉइड करे वेंदा आहियूं ऐं पोइ वरी मेडिकेशन ते पाण हलिया वेंदा आहियूं सो डॉक्टर साहब इन शइ खे थोरो क्लियर इलाही मिथ आहिनि असां वटि इलाही मिथ आहिनि जीअं असां वटि मदर्स ईंदियूं आहिनि त असां ॿारनि खे हाणे साबूदाणा इहे त थधा आहिनि मां चवंदी आहियां थधा फ्रिज में रखियल छोरी आहिनि ॿारु आहे हुनजी जेकॾहिं उमिरि आहे 6 महीननि खां 7 महीना हुनजी हिकिड़ी ग़िज़ा नरम उहा शुरू करणी आहे त उन में थधे ऐं गरम जी त का ॻाल्हि ई कोन्हे अहिड़े नमूने सां जीअं ऑरेंज आहे हू चवंदा हीअ बि थधी आहे केलो थधो आहे सीने ते ॼमी ईंदो मां चयो सीने ते कीअं ॼमंदो बाबा खाधे जी नाली में वेंदो साह जी नाली कुदरत अलॻि सां ठाही आहे खाधे जी नाली अलॻि सां ठाही आहे असां खाधे जे नाले में विझंदासीं केलो खाईंदासीं खाधे जी नाली में वेंदो साह जी नाली में कीअं वेंदो इलाही मिथ आहिनि इन मिथ जे करे असांजा ॿार इलाही मुतासिर थियनि था पोइ असां जेको ॿार खे शइ पसंदि आहे पोइ असां चवंदा न हीअ थधी आहे हीअ गरम आहे पोइ उन जे हिसाब सां असां उहा उनखे ॾियूं नथा त पोइ अॻियां हली उन्हनि खे ॿार खे कमियूं पेशियूं थियनि थियूं उन्हनि शयुनि